एहसास नथी इंसानियत जो पैसो थो विञाई जहान ही छा जो तकब्बुर वारे खोल क्यों इंसान जागीरानी जहान में आयूं चंद घड़ियूं मेहमान अधो नथी नादान कर फिक्र पंहिंजो फरीद चए ओ कर वॾाई न वॾा माण्हू वॾो आहे ख़ुदा कर वॾाई न वॾा माण्हू वॾो आहे ख़ुदा इन कुर्सीअ ते जंहिंखे चाढ़ जंहिंखे लाहे ख़ुदा कर वॾाई न वॾा माण्हू वॾो आहे ख़ुदा कर वॾाई न वॾा माण्हू वॾो आहे ख़ुदा एॾो एहसान फरामोश नथी मालिक जो एॾो एहसान फरामोश नथी मालिक जो तोखे आ पेश कयो सोहणो करे ठाहे ख़ुदा कर वॾाई न वॾा माण्हू वॾो आहे ख़ुदा कर वॾाई न वॾा माण्हू वॾो आहे ख़ुदा अफ़सोस तोखे याद पंहिंजो नाहे ख़ुदा कर वॾाई न वॾा माण्हू वॾो आहे ख़ुदा कर वॾाई न वॾा माण्हू वॾो आहे ख़ुदा हा फरीदण जी फ़क़त ही रही हसरत हा फरीदण जी फ़क़त ही रही हसरत कूड़ी कूड़ी या दुनिया
दुनिया कूड़ी दुनिया ड्राहे खुदा कर वॾाई न वॾा माण्हू वॾो आहे खुदा कर वॾाई न वॾा माण्हू वॾो आहे खुदा इन कुर्सीअ ते जंहिंखे इन कुर्सीअ ते जंहिंखे चाढ़ जंहिंखे लाहे खुदा कर वॾाई न वॾा माण्हू वॾो आहे खुदा कर वॾाई न वॾा माण्हू वॾो आहे खुदा कर वॾाई न वॾा माण्हू वॾो आहे खुदा।